नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो है त गुज़िरियल हुकूमत तरफ़ां ॾिनल बजट कूड़ी हुई, हाणे असली बजट अची रही है। लाहौर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो है त क़ौम जूं नज़रूं वज़ीर आज़म ख़ान ते आहिनि। 23 जनवरी ते बजट पेश कंदासीं, जंहिंमें रोशन ऐं मुस्तहकम पाकिस्तान जो बुनियाद रखियो वेंदो। नून लीग सदर शहबाज शरीफ़ जे ट्रायल ते ॻाल्हाईंदे हिन चयो है त माज़ी में जेलनि अंदरि ट्रायल थींदा रहिया आहिनि, पर हाणे ट्रायल जवाबदारनि जी मर्ज़ी सां थी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ खे ट्रायल दौरान लंडन वञण जी इजाज़त बि ॾिनी वई, जॾहिं त शहबाज शरीफ़ खे ट्रायल दौरान पंहिंजे घर में ई क़ैद आहे। ऐं जॾहिं त नेब ख़ान सां पुछा गाछा करणी हूंदी आहे त शहबाज शरीफ़ उन खे पंहिंजे घर ई घुराई वठंदो आहे। संदसि चवणु हो त मूंखे कराची वञण खां केर बि नथो रोके सघे। सिंध जो दौरो ज़रूरु कंदुसि। तहरीक इंसाफ़ मुल्क में कंहिं सियासी हलचल खे मुंहुं ॾेई न ॾेई रही आहे। मुल्क जे ॿिनि वॾियुनि सियासी पार्टियुनि पंहिंजो क़बरूं पाण खोटियूं आहिनि। फवाद चौधरी चयो है त रियासत अंदरि बर्दाश्त ऐं इंसाफ़ हुजणु घुरिजे। हुकूमत अवाम जे उमीदनि ते पूरो लहंदी। 66 मुल्कनि सां वीज़ा पॉलिसी में नरमी जो मुआहिदो कया पिया वञनि। अॻूणे अमरीका सफ़ीर कैमरो मेंटन जे बयान ते तबसरो कंदुसि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त खेनि ख़बर न आहे त पाक अमरीका लाॻापनि में बहितरी अची रही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।